सचो सचो 5 साल विस्तकवाल नाम ध्यान के प्यार भरे अवसर पे उन्हीं से साईं जी ग्रामीण पालन लाए सनंदा बने आए सोए प्यार भरे खंड सब भावना घंटू ऐसी संगत के पूज्य दर्दी साहब संत संग्राम धाम राठी साहब से तरफ आशीर्वाद शुभकामनाओं अनिवार्य उनसे साईं जी दामन नहीं लाए तो मकसद उनकी रहमत आशीष कृपा करुणा की पाए करे वो कृपा करुणा असकर जल्दी करेगा जब असम से सही तरीके से पालना इस सही तरीके से पाले जो मकसद असल ध्यान उन्हीं तरफ जगह असल ध्यान उन्हीं तरफ हो तो कोई असर सही काम कर सके सही कुछ पाए सके जिक्र ख्याल में बेटा से तो असर पासे जाता इन्हीं के सरसर है जब मालिक की गाँव नहीं जिये सामूहिक असल अखियों बंद थी नहीं हाथ पहले पान पीढ़ी बंद अखियों बंद का मकसद ये होता है कि जी असाफीदा होने भी पास ख्याल थे थोड़ा पहले पान के उन्हीं मालिक की तरफ मुतवज्जा कर लिया उन्हीं तरफ कर दिया फिर जितने असल कंधा उसको सही जितने न करना है तब ऐसा या तो जीवन में या पहचू सोचो बेनकर थोपी रहा या शिकायतों में रह जाए ठीक ही है ये वो शख्स हाँ वो सुना नहीं जो नए मौसदा इधर सब काफी जुड़े तकने भी संत चलो संत इधर जो अलग है मामले अच्छी न संगत हूँ तुझो तो मेरी माँ शू खाई तो अच्छा देख रही बस हम तो आने लगे समझ कोई शख्स पहले मोबाइल में लगा रहा कोई शख्स पहली काले में हुआ कोई कहीं शिकायत में कहीं किला में हर को पहले साफ सारा अंदर मुखा बिठो इन्हीं करे अजायो पहली खोपड़ी में पाया
तेरे सोचूं तो मैं चाहता बेहतर है। कसम से मुस्कुराए, कुछ प्रश्न तो सही है। मेरे ख्याल हिकिड़ो कमु कंदो चयो छा कयां वरी हाणे मोकिलाइण त आई आहे पर मालिक मोकिलाए थो वञे ॾींहुं कीअं चयो कीअं मोकिलाए पानी जो हिकिड़ो गिलास पूरो भरियल हुजे ऐं पोइ 3 दफ़ा मंदर खे तक मारे, जॾहिं तक मारींदे वरी मालिक जे अॻिते तो अमृत थी वञे तो अमृत बि त तोखे सुकून मिलंदो। पर जेका तक मारी उन पानी जो थोरो हेठि किरण न खणे उहो बिल्कुलु सही। जेकॾहिं पाणी जो थोरो किरंदो त पोइ क़बूल न कंदो। कुछ पानी के गिलास खे पूरो भरे ऐं 3 दफ़ा बिल्क मां ॾेई करे वापसि आया ऐं अची करे उहो गिलास या लोटो या कटोरो जेको बि अची करे अंदरि रखी ऐं शांति चइसि मां पंहिंजो बिल्क मां धोई करे आयो। संतुष्टि और जय मां बिल्क मां ॾिनी पई कई छा पे केतिरो माण्हू गिला कई पए, केतिरो माण्हू मोबाइल ते ॻाल्हायो पए, केतिरो माण्हू ॿियनि पासे तकियो पए, केतिरो पासे कंहिं छा थिए सो जेको जेको तूं हज़ारो कंहिं ॾिठो उहो बि सॼो ॿुधाए। तूं चयो कटोरे को या गिलास में हिकिड़ो थोरो बि न किरे तंहिं करे मुंहिंजो ध्यानु किथे वेंदो, मुंहिंजो ख़्यालु कोन छा थो थिए। संत बस इहा ॻाल्हि यादि रखो, जंहिं बि तुंहिंजो ख़्यालु मालिक में त पोइ तोखे पंहिंजी करणु पंहिंजा वीचार पंहिंजा सोच उहे तोखे न सताए सघनि। पर जॾहिं ईंदे सही ख़्यालु घर में हूंदो ऐं ॾोड़ ॿिया छा था करनि त पोइ उन्हनि खे ॾिसी करे तूं पाण ख़राबु थी। तॾहिं करे जीअं तुंहिंजो ख़्यालु हिन गिलास में रहो, सिर्फ़ु ईअं पंहिंजो ख़्यालु तूं मालिक ते रखी करे मां मालिक ते आहियां, बाक़ी हर को पाण ॼाणे। जंहिं ॾींहुं तूं मालिक ते रखंदे त पोइ उन ॾींहुं मालिक तुंहिंजो थी वेंदो, तूं सभु कुझु पाए सघंदो। जॾहिं असां जंहिं मक़सद सां आयासीं, जेकॾहिं ख़्यालु उन्ही पासे हूंदो त पोइ असां पाए सघूं। जेकॾहिं वेंदासीं ॿी जॻह ते ख़्यालु ॿिए पासे हूंदो त पोइ छा थिए। असां पहले कोई कारोबार कयूं, कुछ भी कयूं, जितने कम हिकिड़ो कंदासीं ऐं ॻाल्हियूं गज धर्मजूं कंदा रहंदासीं त पोइ छा कंदासीं। जेकॾहिं कम हिकिड़ो कंदासीं घुमंदा ॿिए पासे वठंदा हूंदासीं त पोइ कहिड़ो नतीजो निकिरंदासीं। तंहिंजे करे जेको कमु आहे, जेको असांखे करिणो आहे, असां पंहिंजो फोकस उन पर पंहिंजी तवजा उन तरफ़ असां अचूं उन सचे साईं दरबार ते अचूं इहा सोच रखी करे तुंहिंजी शेवा करणी आहे, कोई सिमरन करिणो आहे, वञी करे मालिक सां गॾु रहणो आहे।
पंहिंजे अंदर जो आवाज़ उन्हीं ताईं पहुचाइणो आहे। ऐं अचण खां बाद ॾिसूं ॼण खे, सम्झूं ॼण खे, ॿिया छा कंदा पिया, ॿियो कीअं थो करे। तंहिंमें जेको ॿियनि खे ॾिसूं उन जी पच पच पंहिंजे अंदरि रखूं त ही कंदो पिया, ही करे थो, ही ॻाल्हाए थो, ही नथो थिए, त पोइ लॻंदो ईअं ॿिया ॻाल्हि त हक़ीक़त में बीठकी पाण वेंदासीं। ऐं हक़ीक़त में इन करे असलो भेटकाओ बदल तो जंहिंखे असां ॾिसंदासीं ॿियो छा थो करे, मूंखे छा करिणो, त पोइ असां सही तरीक़े सां पाए सघंदासीं। इन करे नज़र असांजी पंहिंजो पाण ते हुजे, कब्ज़ा असांजी पंहिंजो पाण ते हुजे। असां चऊं सॼे दिमाग़ ते तनाव टेंशन, पर गहराई सां ॾिसंदासीं क्रोध असांखे हो, साल जलन असांखे हो, खोपड़ी असांखे घुमंदी ऐं चवंदासीं त मूंखे स्ट्रेस आहे या ॿिए ते वञा, पर हक़ीक़त में इहो कारण सां पाण ॾींदासीं। असां चऊं असांखे पेट में खराबी, पर ॾिसंदासीं खाधो पीतो अंदाज़ पंहिंजो सही ऐं उहो सदाई पेट खे बि ॻाल्हाईंदासीं। कॾहिं असां चवंदासीं वज़न वधी वियो आहे, कमज़ोरी थी वई आहे, हेॾी तकलीफ़ आहे, हे बीमारी आहे, पर ॾिसंदासीं रहण जा खाइण जा अंदाज़ असांजा सही न हूंदा, तरीक़ा असांजा सही न हूंदा, ऐं पोइ चवंदासीं भई असां हीअं कयोसीं। तंहिं करे ॻाल्हाइण हुजे, हलण हुजे, बीमारी हुजे, दुख हुजे, सुख हुजे, जीवन में कुझु हुजे, हक़ीक़त में असां थोपी था पिया त कॾहिं पंहिंजो पाण खे न ॾिसंदा। ऐं जॾहिं असांखे कोई पंहिंजे लाइ चवंदो बि आहे त हिकदमि पंहिंजो अंदाज़ बदिलाए ऐं पोइ बि वरी बचाए पंहिंजो पाण खे ठीकु करण ते अञा बि रहन छॾी ऐं पंहिंजी लाइ करे पाण खे न ॾिसंदे पंहिंजो पाण खे ॾियण ते त हणंदा आहियूं पंहिंजी, पर ॾिसंदा पंहिंजो पाण ॾियण लाइ त भॻवान खे बि कोन छॾे। पुछंदा हिकु शख़्स मूंखे चयो अहिड़ो कमु थियो, हीअं थियो, ॾाढो ग़लति थियो, ॾाढो ॾुखियो थियो। छा भॻवान बि निराम न आहे? भॻवान बि ईअं न कयो, भॻवान बि ईअं न कयो, वरी भॻवान बि शिकायत करे छॾी। जंहिं महिल हुन चयो मां ॻाल्हि पूरी कई मथो न चयो, गलती इहा बि भॻवान जी, हे जेको तरीक़ो अपनाए इहो बि भॻवान कयो, हे जेका ॻाल्हि थी इहा बि भॻवान कई, उहा पंहिंजी कोन्हे। मां बि चयो हिकु दफ़ो उते जो उते लुठा न खाधे, उते जो उते वेर बि न कई। जैसे इन करे चवंदा आहिनि जॾहिं ॻाल्हि थेड़ी हूंदी आहे, पोइ जॻह बि उहा ईंदी आहे, माल बि उहा थींदी आहे, सोच बि उहा ईंदी आहे, पोइ बि पंहिंजो पाण न हणो, पोइ बि वरी उते हणो आहे, पंहिंजो पाण बणिजी वई। ॾिस मां जंहिं महिल तोखे ॻाल्हि कई ओॾी महिल तोखे सॼो ज्ञान अची वियो, सॼो ज्ञान अची वियो।
उहे जॻह बि अची वेंदी आहे, उहो खाइण बि अची वेंदो आहे, उहो कमु बि अची वेंदो आहे, बुलावो बि अची वेंदो आहे। इहो ॻाल्हि पहिरियों चई आहे पोइ थिए छो आहे। तंहिं करे जेसि ताईं असां कहीं बि ग़लती, कहीं बि खामी, कहीं बि दुख, कहीं जो बि कारण वो पहिरियों पाण में न ॾिसंदासीं, उनजो निशानो ॿियनि खे बणाईंदा रहंदासीं, उनजे लाइ ॿियनि खे चवंदा रहंदासीं, त पूरी हक़ीक़त में असां तो दुख आई पिया। पर जेकॾहिं असां पंहिंजो पाण खे संभाले रखंदा, उन चीज़ुनि खे पंहिंजो पाण खे अमल कराईंदा, तो कोई जेकॾहिं थोड़ी ग़लती हूंदी भी आहे त सही थी वेंदी। इन करे चयो वेंदो आहे आसीस थी विया त पोइ आयल आपदा में खणी वेंदी। पर आसीस थी सही, असां पंहिंजो पाण खे उन आसीस जे पात्र बणायूं, आसीस में थियो सही, यानी पंहिंजो पाण जो पड़ोत बणायूं। ठीक है, चेप दोस्त तो तबीयत कमजोर है, डॉक्टर ने कहा, डॉक्टर की भाई तकलीफ देखा, डॉक्टर ने किसी करे चले ताज में फैमिली हिस्ट्री भी आए, थोड़ी तबीयत भी है, कहीं थी सके तो ताकि शुगर और ब्लड प्रेशर जल्दी थे, ये चीज ताकि ध्यान में रखा कर भैया बेबी दिन के बाद बड़ी डॉक्टर का दिखाना जाती है कि इंटरमेंट जब बात बड़ी दिखाना है बिल्कुल ठीक हो, चंगे नमूने बेहतर, बिल्कुल सही लगेंगे, पहले काफी बेहतर हो, प्योर देखो उनकी बीपी भी, शुगर भी, जो बीमारी भी सब जब दोस्ती वही करना, पैरों की गड्ढा या वो भी गड्ढा है, फिर वो बिल्कुल सही हो गया, सब तकलीफ थी गई। तो डॉक्टर ने चेक भी करे, चेक करके तो के खाने बना तो सही है, चांस भी कोई शुगर ब्लड प्रेशर बिल्कुल सब तो जो नॉर्मल इंसान भी थी गया। देखे तू सब वर्जी में आई करे, माने 5 के बचाव कर तने उन दोस्तों डॉक्टर का पूछो, चला आया से तो भाई कौन बात भी नहीं के कौन जा थे अल्लाह होगा वही के थी बे के छोड़ा, तो डॉक्टर ने पूछा हर के तो उन्हीं के चाहिए, पर जेके चाहिए तो शुगर बीपी सब कुछ थियण वारो, उन में खाधो पीतो तौर तरीक़ो नेम ध्यान योगा वाक जीअं थी चयो सब कुछ शुरू करे छॾियो, ऐं जीअं हुन पंहिंजो पाण खे बहितर कयो त हिसाब बीमारी भॼी पई, ऐं जंहिं चयो मूंखे सब कुछ थियण वारो आहे, पोइ मायूस परेशान ॿियो छड़ो पियो रहे, कुछ करे ई न, छड़ो खाई पी वधे सुम्ही पवे, बस अलाई परेशानी में ताईं त सब बीमारी पंहिंजो पाण पकड़े वई। तंहिंजे करे जॾहिं असां जीवन में संभाले करे हलंदा त पोइ सब कुछ संभलजी वेंदो, जॾहिं जीवन में न संभाले करे हलंदा पोइ सब कुछ थी वेंदो। तंहिंजे करे आम ज़िंदगी में असां इंसान जेके आहियूं इहो ध्यान या ख्याल इहो पंहिंजो पाण ते घटि ॾींदा, ॿियनि खे ज्यादा, ऐं जंहिं बि पंहिंजो पाण खां ग़ाफ़िल थी वेंदा पोइ दुखनि ऐं तकलीफ़ुनि जे वास्ते
पर जब भाई जो पान के संभाल करना तो सब कुछ समझ। अरे ये संत, ये महात्मा, ये वेद, ये के ज्ञान उनके जीवन के संघर्ष तो सिर्फ पंहिंजो पान खे ॾिसंदा, उहे पंहिंजो पान ॾिसंदा, उहे पंहिंजो पान खे संभालंदा। इन करे उन्हें हुंदो ई आहे भई जेको कंदो सो भरींदो, बाक़ी छा थींदो, लत निकाल के पूरो करे छॾींदो। भई तव्हां परेशान थियो छा थियो, जेको कंदो उहो ई पाईंदो। सही कंदो सही पाईंदो, ग़लति कंदो ग़लति पाईंदो। तंहिंजे करे उहे ॿियनि ते न टकीरे, पंहिंजो पाण के जीवन खे सही करे वेंदा आहिनि। इन करे उन्हनि खे ॾिसंदासीं मरण खां पार न गुज़रंदा रहंदा ऐं असां ॿियनि जे टकीरे जीरे में को ॾिसण वारो न आहे। बस इहो ई फ़र्क़ु पइजी वियो। तंहिंजे करे नज़र ख़्याल वीचार उहो असांखे पंहिंजो पाण ॾिसणो। जेकॾहिं ॿियनि खे ॾिसणो ई आहे त पोइ जेकॾहिं को दुखी आहे उन दुख जे कारण, जेकॾहिं को सुखी आहे उन सुख जा कारण ॾिस। जेकॾहिं दुख जा कारण ॾिसंदासीं त पोइ जेके उन ग़लतियूं कयूं उहे असां न कंदासीं। जेकॾहिं कोई सही आहे त पोइ उन सुख जा कारण ॾिसूं, जेके चङायूं उन चाहिनि उन पंहिंजो पाण ॾियनि। जेकॾहिं ॾिसणो ई आहे पोइ दुख ऐं सुख जे कारण खे ॾिसी करे उन पंहिंजो पाण खे बचायूं या अपनायूं। पर आमतौर असां जेके बि आहियूं उहे पाण खे ॿियनि खे ॾिसी पंहिंजो पाण खे कॾहिं का सोच बि ईंदी आहे, इहो ॾिसंदो तो फलाणो चीज़ है इस्तेमाल करे तो फलाणो चीज़ वठे तो ही करे तो वो करे तो मां छो न कयां। अगर ॿियो करे तो वरी उन जहिड़ा ॿिया कम बि करूं, छो हिकिड़ो करे करे पंहिंजे पाण खे पूरो त न करे छॾियो। तंहिंजे करे हर कंहिंजो अंदाज़, उथी वेठी, रहन सहन, तौर तरीक़ो सब कुछ अलग हो। हर कंहिंजा ख्याल वीचार उहे सब कुछ अलग हो। तंहिंजे करे असां पंहिंजी भेट खे ॿिए सां न करूं, पर इहो असांजे लाइ सही थिए। जे ॾींहुं पंहिंजो पाण खे सही तरीक़े सां ॾिसंदा तो सब कुछ सही थी वेंदो। इन करे असां ॾिसंदासीं जेकॾहिं पाण ते तकीदा ऐं ॿिए ते तकीदा त पोइ असांखे फैसला पंहिंजा पाण ते करणा। जॾहिं महाभारत जी जंग थी त उन वक़्तु अश्वस्थामा राज जो निकितो, चवंदो 5 ई पंहिंजो क़तल करणो, 5 ॾींहं मारणो आहे। ॾींहं जो पोखी नथो सघे, रात जो अंधारे में हुनखे मारणो। ऐं जीअं रात जो हुनखे अंधेरे में मारणो ऐं वॾे समेट चोरियुनि जे खेल में दाख़िल थी करे उन्हनि सभिनी जी ॿुधी ॿाहिरि करे सभिनी घर को दाग करे छॾे, समेट तलवार सां सभिनी जा सिर कपी छॾे ऐं पाण ख़ुशि थी करे अची करे मां 5 ई मारे आहियां। पहले खेली में पर सुबह के तरह उठा तो पतो पए तो उन्हीं खेल में पांचो बोला पर उन्हें 5 या 5 ही दुखी समय त्याग जो राजो कदम करे
सात नौजवान बात द्रौपदी की जेटी पंचकूट पर सभी कतल थी। द्रौपदी इतनी परेशान सुनी इतनी जोशीली औरत जिनसे थी लो छा तलाश की दाल जहर भी थी पहले अश्वस्थामा मारी तलाशियों को अश्वस्थामा ने पकड़े करे के सामने आना है उन्हें पकड़े करे बच गया लेकिन मैं पकड़े तो उनके सामने आता हूँ मैं समझ जो उनके सदा हुआ मिलेगा द्रौपदी पान चलेंगे हुआ द्रौपदी जैसे मजबूत औरत ही वो तो खूब ना खेलने वाली और बच्चा भी नारों की किताबें बैठे सभी पंजरी कुटो या लाश सभी सिर धार को धार सभी को पहले सभी जो उनके एड़ी का सलाह जिनको हम सोच ही नहीं सके सब दर्दी उठंदा जगह इनमें सदा से देख करेंगे तीजे मत अश्वस्थामा के सामने अच्छा तू पहले अंदर जी पार पार जेका तो सदा ले पहले कांड बथे कयो अश्वस्थामा के अंदर था ऋषि करे इनके सदा ये आगे चले थे आजाद कर साफ ये भी द्रौपदी ने पूछ लो जाए लोग कत्ल करे लोग करेंगे चले जाओ जब वो पूछा तो कोई तो भी बाय किए बदली थी वे पीछे भी जा सकते कोई सर मुखा पूछो मुझे अंदर में इच्छा मुझे अंदर में केतरी बाय बोले थी केतरो मुझे अंदर में परेशान या केतरो मारो अंदर चले केतरो दुख केतरो अफसोस ये वो मुझको पूछने वाला मां समझा दी चीज के मार सब ये चेहरा थी तो सबनी के केतरो अफसोस है सभी देखे भाई केतरा आंसू नहीं केतरो रोए तो जो खानदान का बात है जो सब कुछ है इन्हीं चीज के समझी करे मैं सोचो चिक दे मूसा या हालत तो बड़ी जब अवस्था में जो कतल थी तो कोई बड़ी नी का पार नहीं थी बड़ी के भेड़ उड़ल बड़ी के पी जो सहारो है बड़ी संसार रोतन रंगों बड़ी रकम थी तेजे करे मां पान मानो न के पेट की मार वहां चाहिए थी न के भेड़ उड़ाने चाहिए थी न मुझे पीर का सहारा खसन चाहिए थी तेरे करे बस मुझे ये काफी हर को पे बचन समझ घर परिवार सब ये संसार में खुशी दे बच्चे को मुंह जो करे एड़ी के दे सा न के दे जो ये कुछ सो अभी टाइम जो में साथ कोई जिंदा आमतौर पर ऐसा इंसान जी आई पहले इंतकाम पहले बदलो फिर भाव वो सोचे करे उनके बड़ी बड़ी बदलेगा खाता हूँ बड़ी बड़ी बदलेगा कर्म के चक्कर में फैलाना पर कभी कोई गलत आदमी असली के चलन से असली करेगा सोचना कभी तो जिनका मुंह पे गुजरी या शब्द भी इतना असा ये का मैं सोची हमने देखो मां जना तो मुका बधीक बियो को जाने जेतरो के मारे लोग खाए वाले का बधीक को बियो
जितनी तकलीफ मुझे पहुंची है उन कई गुना वधीक ॿियो को भोगे या लोगे। असली सोच करे इहा न हूंदी आहे त मालिक जेका मूं ते रहमत कई आहे अहिड़ा सुख कई देखे जेका खुशी मूंखे मिली आहे शायदि अहिड़ी खुशी देखे जेतिरो मालिक आसीस मूं ते कई आहे शायदि इहा आसीस ॾिए कॾहिं पंहिंजे सुखनि में ॾिसी करे उहा चाहत असां ॿिए था रखी आहे या पंहिंजे दुखनि ऐं तकलीफ़ खे सम्झी करे असां ॿियनि जे लाइ दुखनि जी चाहत कोई जेका चाहत असां रखी आहे उहा असां पंहिंजो उहो सोच वीचार असां पंहिंजो पाण खे ॾिसूं आमतौर ते चवंदो त ॿिए छा कयो पर कॾहिं पंहिंजो पाण ते गौर ॾिसूं असां छा जेकॾहिं कोई तकलीफ़ आई आहे कोई दुख आयो आहे कोई दुख आयो आहे उनजो कारण असां पाण यादि कयो किथे असांजे अहंकार जे करे असांजी वॾाई जे करे असांजी ग़लती जे करे असांजी मनमानी जे करे तो कोई इन्हीं करे असां दुखी न थिया इन्हीं करे बीमार न थिया कोई पंहिंजो पाण खे संभाले न हलण जे करे काथे असां प्रभावित न थी विया काथे पंहिंजो पाण खे सही न करण जे करे असांजो छा कुझु कान्हे कॾहिं थोरो असां पंहिंजो पाण खे ॾिसूं कंहिं बि चीज़ morally, physically, financially, इज्जत मान में होती पैसे पदार्थ में होती सेहत में होती माल इस्पात में होती उठी मीठी में होती कहीं भी अंदर सामने के लोग देर का अग में ऐसा के पान के विषय हकीकत में ध्यान हुआ ये संत ये महात्मा ये दरवेश ये उन्हीं मंजिल तक इन्हीं पे पहुंचना है छाता तो सारा दुख देने के लिए या तो पहले सुख देने के लिए पहले तकलीफों में के लिए है पर पहले मंजिल इरादा पहले भावना इन्हीं तरह से जैसानी से समाज से जी कोई आए तो कोई हर के सुख नहीं करे होता है लेकिन दुख कौन कि ये में कोई पे कोई अब में दुख नहीं कोई हाने सुख तो पर दुख पर जब वापस कर कोई भी आए कोई भी आए बुखार फीवर के बुखार वो खत्म नहीं है तो समझ जवाब नहीं तो सही है उनके पहली शर्म में तो फिर बुखार तुम्हें तो चाहे थी अम्मा में बुखार आ जाता अब जो बुखार बची के पान के बची के बदल क्या बात करे थे कि सुख हो रही हो उनके आशीष देकर सुखी करे थे एक ही चेहरों की निकामी आया वजन आया बदन का किसी न्याय की शादी या सुपर को तो सुख खत्म है तो साइंस में रामा संपाद सो नहीं उन्हें चीज़ से ऐसा भी तो सब होता है तो साइंस में तो सब ताकि न्याय में करना कब करना कोई शब्द न्याय में कार्य करे पर बस वो क्या होता पते पार के कारोबार कराए तो बिजनेस कराए ये लोग के हाथ में फेरना पड़े मालिक का सदा ही व्यवसाय लगाए कुछ भी दुख के तकलीफ तक न लो पर पहली दिन आशीष कई तो जिए अभी भी ताकि तकलीफ कितने असा पंहिंजो पान खे ॾिसंदासीं कि असांजी सोच पंहिंजे दुख जे अॻे न आहे अॼु पंहिंजे सुख जे अॻे न बि हुजे ठीकु आहे पर दुख जे अॻे न हुजे
कि सुख दिया या न दिया इहो असांजी पहुच में थी सके भाई पहुच में न हुजे थी सके भाई एतिरो कुझु न हुजे असांखे सुख ॾियण थी एतिरो बि न हुजे त कहिड़ी मदद न करे सघूं असांजी मजबूरी थी सघे थी सुख न दिया उहा असांजी मजबूरी थी सघे पर कंहिंखे दुख ॾियण त असांजी काई मजबूरी कोन्हे अगरि सुख ॾियूं त बहितर आहे सुख नथा ॾेई सघूं पर पोइ बि असां दुख त कंहिंखे न ॾियूं ॾुखायूं कंहिंखे न तकलीफ़ कंहिंखे न ॾियूं ग़लति लफ़्ज़ कंहिंखे न ॾियूं कंहिंजी दिलि त न आज़ादी इहो त असां करे सघंदा तंहिंजे करे असां पंहिंजी सोच पंहिंजे वीचारनि पंहिंजे ख़्यालनि खे बहितर जंहिं ॾींहुं असां पंहिंजी सोच खे बहितर कंदासीं उन खे ध्यानु चइबो आहे पंहिंजो पाण ते धंधा पंहिंजो पाण खे ॾिस ऐं जंहिं ॾींहुं असां पाण तक शुरू कयोसीं उन ॾींहुं मालिक ते तकींदासीं वेंदासीं नेम ध्यानु सिमरन सभु थिए ऐं जंहिं घड़ी असां मालिक जे ध्यान में वेंदासीं पोइ जेको सिमरन कंदासीं जेका आसीस मिलंदी उहा असांखे त शुद्ध करे छॾंदी पर आख़िर स्वर्ग जा द्वार खोले छॾींदी तंहिंजे करे असां इहो त सभु चाहींदा असांजो ध्यानु लॻे असां वेहूं त मालिक जो सिमरन थिए असांखे ॿिया ख़्याल न अचे पर ॾिसो असांखे कोन असां ख़्यालनि खे ॿाहिरि डोड़ायो आहे या न डोड़ायो असां तकीदा ॿिए पासे वेठा आहियूं चऊं साम्हूं ॾिसो कीअं पइजे असां सां भित वेठा असां चऊं साम्हूं तकलीफ़ आहे साम्हूं फलाणे माण्हू वेठो आहे ऐं तकूं ई पई तूं हेॾो तके करे चऊं असांखे ॾिसण में नथो चाहे ॾोह असांजो आहे कार्यक्रम थींदो आहे असां चऊं असांजो पेट ख़राबु आहे सभु ग़लति खाधा असां खाई वञूं ॾोह चऊं सां त वई वेंदी आहे कीअं थिए कहिड़ो त असां करूं जो तनाव असांजे दिमाग़ जा ॾोह तनाव जो कीअं थिए सही तरीक़ो असां न अपनायूं ॾोह ॾियूं ॿियनि खे त पोइ त पंहिंजो अमल करणो पर जंहिं ॾींहुं थोरी कब्जा पंहिंजे तरफ़ मोड़ीसीं हक़ीक़त में उन ॾींहुं ध्यानु रखियो असां चऊं हिन हीअं कयो हिन हीअं चयो हिन हीअं कयो हक़ीक़त उन जेको कुझु कयो असां पढ़ायूं खपियूं छोकिरियूं थी उन हिसाब जी ॻाल्हि आहे सिर्फ़ु टे दफ़ा तक मां ॾेई करे पाणी जो थोरो न करे बसि ॿियो कुझु न थियो अमृत थी वियो अमृत इन जो थींदो तव्हांजा सिर्फ़ु उन में हूंदी मालिक जी यादि हुन पाणी जो थोरो पियो मुंहिंजो छा थी ऐं जंहिं घड़ी हुन पाणी में ॾिठो पए उनखे पतो बि पवंदो कंहिं मोबाइल ते ॻाल्हायो कंहिं छा कयो कंहिंखे लाइ कुझु पियो वेठो कंहिंजा पेर कीअं कंहिंजी जॻह कीअं सभु तो पंहिंजो ॼाणी छा कई पई उहे त सभु उन वक़्तु हुया जॾहिं करे उहो मंदरु पियो छॾे पर हक़ीक़त में हुन चयो ॿियनि खे पर मंदर में पाण कोन खोपड़ी हुनजी पंहिंजी ॻाल्हि ऐं चई मंदरु सही आहे हक़ीक़त में मंदरु सही आहे मां केतिरो सही आहे असां उनखे ॾिसूं मां केतिरो बहितर आहे असां उनखे ॾिसूं ऐं थोरो जंहिं बि पाण तक अचूं ॾिसी सघूं जंहिं ॾींहुं असांजी कोई ॾुखाए बि सही बुरो पर जेको ॾुख माथे पवंदो आहे उहो ॿिए खे न अचनि ऐं जंहिं ॾींहुं पंहिंजो ॾुख ॿिए ते नथो कयोसीं उन ॾींहुं वरी जीवन में ॾुख न ईंदो बाक़ी सिर्फ़ु सुख इन करे उन सॼो साईं चयो तव्हांजी ज़रूरत 300 वर हुजे 500 जीअं अॼुकल्ह हथ फैलणा चाहिनि पर इन कम खां पोइ वरी बि हथ न फैलायो था वधो ॾिसो ख़ुशि रहो ख़ुशहाल रहो पर असांखे तव्हांजो बहितर थिए तंहिंजे करे उन सॼो साईं असांखे संदेश ॾिनो आदेश ॾिनो
जेतो थे सुख जो जेतो थे बेजा पैसा से जैसे तो के कुछ करे पर ध्यान नहीं मान कर पहली सोच में मारे जैन भी सोच सके सुख देण जी आई उन्हें भी ऐसा सुख्या रहता से नहीं चैन भी ऐसा सोच के दुख देण जी ना आई तो कोई जीवन भर दुख नहीं हो सकता सदाई उन्हें मालिक ने राहत में कई करे से सारी समझा का हमेशा सब पहले पान के देशों पर डर के देशों दिया है कहीं सुख दिसी करे होगा सुख का गुण बनाए कोई दुखिया उनके दुख के कारण की समझ कर कोई पान के परीक्षा के सब कुछ बेहतर नहीं पर हमेशा क्योंकि सुख देने की कोशिश करे सुख का न भी नहीं सके दुख के खेले क्योंकि बेहतर लफ्ज चो अगर चंगों का है वो ठीक है पर चंगा लगा कैसा मंदो तो निकल गए क्योंकि आशीष जो तो बेहतर है अगर क्योंकि आशीष न भी नहीं सकता हूं देखिए कितनी तो लगी लेकिन बात तो नहीं जैन भी इन चीजों से जीवन में आए उन्हें भी मालिक की रहमत सदाई कर रहे हैं उन्हें भी कोई जियो महिला से उन तरह की सदा से कोई ध्यान हो नाम हो जाप हो मालिक की रहमत होगी संसार सुख हो आपके स्वर्ग का द्वार होगा सब कुछ मालिक की रहमत होगी आशीष होगी देना है ऐसा इहो न सोचो तुम जो ध्यान लगो न लगो हे विखे नहीं करे उन्हीं शांति का असा उनसे जसाई नाम ध्यान सिमरन ऐसा न ध्यान देता तो सार्थक बनता थी तो ये शिकायत लोग देते ये थी लोग क्या नहीं थी लोग क्या पर असल में सोच मेरे माँ के वही करे चाहते मुझे पहली नजर केतरो बेहतर आ मुझे कन पहचान केतरा बेहतर है मुझी जबान केतरी बेहतर आ माँ पे वही करे मारी बे दर्शन केतरो करो माँ की सेवा केतरी कई माँ केतरो बेहतर केतरो गारा है माँ पे चमाई मारी बे रहमत बुद्धि केतरी कहीं छाते हो गए गिला कहीं गलत लफ्ज से आके शराब में कहीं गलत कहीं ये सब कुछ जाने लेकिन मां छाते हो जे मकसद चलो मां वो छापाए है जे दी पार के संदा से उन्हीं दी गिलास में थोड़ो ही निकल दो यानी कोई पाप वे गई ना तो सदाई मालिक की रहमत से भरिया रहना सदाई जो प्यार में भरे हुए बस सब उनसे जसाई की रहमत तो वो असल सदाई मालिक की रहमत संभालो रहमत से करे वो मोको संगे सिखा तो सदाई की आशीष एतरो भरे लोग जो रहमत कोई ज़रूरत थे जन सदाई रसूल नाम ध्यान सेवा सत्संग बेहतरी बाबूजी है वहां एक बेहतर अंदाज में लोग भाव सेहत है इज्जत मान शान सुख समृद्धि खुशी खुशहाली आनंद उनकी आशीष सदाई सशक्ता होगी कोई संसार सुख हो कभी स्वरूप मालिक की रहमत होगी भाई जान ऐसा कुछ बेहतर असहार से सारे चरणों में नहीं करे मैं ध्यान सिमरन करी जी उनके पहले अंदर में बिहारी पहले जीवन के सदा स्वयं की व्यापन करेंगे उन्हीं से जो सदगुरु का उन्हीं की श्रद्धा यही दर्जा अरदास से नहीं हुई ये कहीं रहमत करे असल पहली दामन में बिहारी थे इसलिए थे कोई इतने भी उन्हीं से जो साई दामन गया उनके पाए या सभी तेरी मालिक की रहमत आ शरण सके अहली सुम्मत रहमत बख्शे जो सदाई अंदर मेरी मालिक के लिए वही के पहाड़ के भागन करी
छोड़ाए लीला मत करो स्वाजी प्यार बिल्कुल सब भाव रखो बहन को ऐसे संगत के पूछ देवसा संत राम नाम रागी साधु को आशीर्वाद शुभकामनाओं वादा सच सच सच